हैदराबाद में ब्रोक ऑर्गेनाइज़ेशन पारां जानवरनि जी तिबी इमदाद लाइ कैंप क़ाइमु कई वई। फंड रियरिंग ऐं कम्युनिकेशन मैनेजर अहमद उमर चौधरी, रीजनल मैनेजर डॉक्टर शेर नवाज साहब, सीनियर वेटनरी ऑफिसर डॉक्टर पीर मोहम्मद सेतो, कम्युनिटी एनिमल हेल्थ ऑफिसर डॉक्टर नेमतुल्ला सुमरो साहब, टीम मेंबरनि सोशल मोबिलाइज़र अयाज हुसैन एंटनी, डॉक्टर असगर अली मलिक ऐं डॉक्टर शर्जील अली डायो सां गॾु टंडो मरी में कैंप लॻाई वई, जंहिंमें इंसाननि ऐं जानवरनि लाइ राशन विरहायो वियो ऐं जानवरनि जो इलाज बि कयो वियो। ब्रोक ऑर्गेनाइज़ेशन 1934 खां दुनिया में गधनि, खच्चरनि ऐं घोड़नि ते कमु करे रही आहे। पाकिस्तान में 1991 खां ऐं हैदराबाद में अप्रैल 2014 खां हिन ख़ासि तौर ते गधनि ते अहम कमु कयो आहे। माण्हुनि में जानवरनि लाइ शऊर पैदा करणु, पहिरीं इमदाद जी तरबियत ॾियणु ऐं उन्हनि जे इलाज लाइ टूल बॉक्स विरहाइणु, उन्हनि गधनि ऐं उन्हनि जे मालिकनि खे खाधो फराहम करणु, जानवरनि जी बर वक़्ति इलाज लाइ सहूलियतूं फराहम करणु, हिन माण्हुनि में जानवरनि लाइ शऊर उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे। गध जेके इंसानी तारीख़ में तमामु अहम किरदारु अदा कयो आहे। इंसानी सवारी खां वठी सामान खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करण ताईं उन्हनि गधनि में सभ खां अहम किरदारु अदा कयो आहे, जेके हाणे इंसानी बेहसी जे करे बदतरीन तशदुद जो निशानो बणिजी रहिया आहिनि। इंसान जिन खे अल्लाह ताला अशरफुल मखलूक़ात जो दर्जो ॾिनो आहे, उन्हनि गधनि जी संभाल करण जी इज्तिमाई ज़िम्मेवारी आहे, जेके इंसानी तारीख़ में हिकु हंधि खां ॿिए हंधि सफ़र करण ऐं सामान मुंतक़िल करण में मददगार रहिया आहिनि ऐं अञा ताईं आहिनि। तंहिं करे ब्रोक ऑर्गेनाइज़ेशन जो ही मंसूबो इंसाननि में अल्लाह ताला ऐं तख़लीक़ जो अहसासु पैदा कंदे ऐं जानवरनि जो अहसासु पैदा कंदे हिकु वॾी भलाई ॾांहुं वठी वञी रहियो आहे, जेके इंसाननि खे उन्हनि जी सहूलियतुनि में मदद कनि था। पंहिंजी टीम सां गॾु न रुगो जानवरनि लाइ ताज़े पाणी जी सहूलियत फराहम करण में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि।